ख़बर अवांखे ॾियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त कोटड़ी बैराज वटि पाणी जी आमद में मुसलसल घटिताई जारी आहे। कोटड़ी बैराज ते वॾे दर्जे जी ॿोॾ बेबरक़रार आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शर्जील इनाम मेमून चयो त कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 5,25,700 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। हुन चयो त कोटड़ी बैराज वटि हेठां वहिकिरो 5,09,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। संदसि वधीक चवणु हो त सूबे में बरसातुनि सबबि 646 ॼणा फ़ौत ऐं 8,321 ज़ख़्मी थिया आहिनि। सूबे में 2,317 जानवर बि मरी विया आहिनि। 15,98,990 घर मुतासिर थिया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया। सूबाई वज़ीर चयो त मुतासिरनि लाइ कराची डिवीज़न में 41, हैदराबाद में 296 ऐं सखर डिवीज़न में 269 कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हुन चयो त शहीद बेनज़ीराबाद में 579, लाड़काणो में 481 ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में 48 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवांखे ॾियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त कोटड़ी बैराज वटि पाणीअ जी आमद में मुसलसल घटिताई जारी आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, आगाह कजो। जी बिल्कुल, कुछ देर अॻु जेको आहे सूबाई वज़ीर इत्तलात शर्जील इनाम मेमून जेको आहे पंहिंजो बयान जारी कयो आहे। इन पंहिंजे बयान में ॼाणायो आहे त हिन वक़्तु कोटड़ी बैराज में पाणी जी जेको आमद जेका आहे उहो सिलसिलो जेको आहे हुनजी अचण जो जेको आहे रिकॉर्ड जेको आहे उहो घटिजी रहियो आहे। लेकिन कोटड़ी बैराज हिन वक़्तु जेको आहे मथांनि दर्जे जी सैलाब वारी सूरत हाल जेका उहा बरक़रार आहे। पाणी जी सूरत हाल जेका आहे हिन वक़्तु 5,25,700 क्यूसिक ऐं कोटड़ी डाउन स्ट्रीम में जेका आहे हिन वक़्तु 5,09,000 जेका आहे उहा क्यूसिक आहे। शर्जील मेमून पंहिंजे बयान में वधीक ॼाणायो आहे त सूबे में बरसाति ऐं ॿोॾ वारी वाक़िअनि में जेको आहे हिन वक़्तु 646 माण्हू जेके कीमती जानियूं जेको नुक़सान थियो आहे ऐं 8,321 माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि में ज़ख़्मी थिया आहिनि। जॾहिं त सूबे में लाइव स्टॉक खे बि वॾो नुक़सान पहुतो आहे ऐं हिन वक़्तु ताईं 2,317 जेकी चौपाई माल जेको आहे उहो मरी चुको आहे। जी ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण जे लाइ।